जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 27 ऑगस्ट 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास, शुक्ल पक्ष जी एकादशी, पवित्रा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या राज्य मां कोई न कोई लाभ मिलण जी संभावना आहे। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते बि धन लाभ जा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो हुननि जे नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमारी सताईंदी हुजे त अॼु हुन जो बि नाश थी वेंदो। अॼु कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हां जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं वाणीअ ते बि थोरो कंट्रोल रखी करे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन जी प्राप्ति थी सघे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो साधारण रहंदो। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मानसिक तनाव यानी स्ट्रेस में वाधारो थियण जी संभावना आहे त हुननि खे हुननि जे लाइ योगा करण या कुझु न कुझु वर्कआउट करण लाभदायक थींदो। पंहिंजे परिवार वारनि सां थोरो वक़्तु बिताइण बि सुठो थी थो सघे। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य हुननि जो साधारण रहंदो ऐं अॼु जो ॾींहुं साधारण ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। जाम टाइम खां अटकियल कोई कम बि अॼु पूरो थी थो सघे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं हुननि जो मन हिकदमि ख़ुशि रहंदो। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो अॼु ॾींहुं साबित थींदो। कोई न कोई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। स्वास्थ्य ठीकु रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी सां रिलेटेड कम करण या वाहन वठण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु हुननि जो स्वास्थ्य ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना हुननि जे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। हुननि जो अॼु कोई न कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी बि संभावना आहे। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ भी अॼु थियण जी संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे अॼु जो ॾींहुं हलाईंदा त बहितर रहंदो।
धन प्राप्ति थी सके, स्वास्थ्य उन्हनि जो ठीक ही रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पवित्रा एकादशी, श्रावण मास शुक्ल पक्ष जी एकादशी जॾहिं ईंदी आहे हुनखे चई वई आहे पवित्रा एकादशी या पुत्रदा एकादशी। त अॼु जे ॾींहं में विष्णु भगवान जी ख़ासि करे पूजा करणु, हुननि जी षोडशोपचार पूजा करणु तमामु लाभदायक मञियो वियो आहे। हुननि खे गंगा जल सां सनानु कराइणु, खीर, माखी, घी, पंचामृत हिननि सां सनानु कराए करे वरी शुद्ध जल सां सनानु कराए करे हुननि खे चंदन जो तिलक लॻाइणु, गुल चाढ़णु ऐं विष्णु सहस्त्र नाम जो पाठ करणु अॼु तमामु लाभदायक मञियो वियो आहे। चवंदा आहिनि कि हिन एकादशी रखण सां माण्हूअ जी पवित्रता वधी वेंदी आहे ऐं पुण्य जेको कर्म हूंदो आहे हुननि जो वधंदो आहे ऐं जेतिरा बि पाप हूंदा आहिनि उहे नष्ट थी वेंदा आहिनि ऐं भगवान साण ई साण हुननि खे पुत्र संतान जी प्राप्ति कराईंदो आहे जेका बि इहो एकादशी रखंदो आहे। त मां उमीद थो कयां कि तव्हां एकादशी जो व्रत रखंदा ऐं नियम जो पालन कंदा, विष्णु भगवान जी आराधना कंदा त विष्णु भगवान तव्हांजी सभु मनोकामना पूरी करे सभु पापनि जो नाश कंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे पंचरत्न जी जो, जेके पंजाब जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि शादी थियण में हुननि जे जाम दिक़तूं थी अचनि। त पंचरत्न जी, तव्हांजी शादी जा योग हिन डिसंबर खां पोइ सुठा बीठा आहिनि। तेसिताईं तव्हां नित्य ई भगवान शिव जी उपासना कंदा अचो। साण ई साण थी सघे त शिव मंदिर वञी करे शिव पिंडी जे मथों ऐं बाण जे मथों जेतिरा थी सघनि ओतिरा नारियल रखी करे शिव पिंडी ऐं बाण खे तव्हां कवर करे वठो त तव्हांजी शादी सां जुड़ियल जेके रुकावटूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं ऐं मन जी कामना जल्दी पूरी थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।